भरिया सिटी मामा खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे ॻोठ शफ़ी मोहम्मद मिज़ाक में चुल्ह जी चिणंग मां ओचितो जावेद जे घर खे बाहि विकोड़े वई है। बाहि सबबु घर अंदरि रखियल सामान खटूं हंध बिस्तरा कणक ऐं कपिड़ा सड़ी रख थी आहिनि, जॾहिं त 2 कुकड़ पिणु बाहि में सड़ी मरी विया आहिनि। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसण जी कोशिश करे 2 कलाकनि बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड 2 कलाक ताईं देर सां पहुती है। हिन सिलसिले में मुतासिर ॻोठाणे जावेद शफ़ी मोहम्मद ॿुधायो त मंझंदि जे टाइम घर भाती आराम करे रहिया हुआ त ॿारनि पारां चुल्ह में बाहि ॿारण दौरान ओचितो घर जे छपरे खे बाहि लॻी वई, जेका ॾिसंदे सॼे घर खे विकोड़े वई है। जंहिं बाद ॻोठ पहुची बाहि विसण जी कोशिश कई, पर 49 डिग्री जी सख़्त गर्मी में बाहि विसण में सख़्त मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पियो है। 2 कलाकनि जी कोशिशुनि बाद बाहि ते ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ज़ाब्तो आंदो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।